محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سنلقي في قلوب الذين كفروا الرعب بما أشركوا بالله ما لم ينزل به سلطانا ومأواهم النار وبئس مثوى الظالمين صدق الله العظيम صدق رسول النबी करीम। आयत में सगुरनि जे अंदरि जंग उहद जे मुतलिक़ ज़िक्र हली रहियो आहे। जॾहिं मके जे मुशरिकनि ॿियो दफ़ो मुसलमाननि जे मथां हमिलो कयाऊं, जंहिंमें मुसलमाननि जो असहाबनि जो वॾो नुक़सानु थियो, यानी उन में काफ़ी ॼणा शहीद थी विया, काफ़ी ज़ख़्मी थी विया, पर हुननि जल्दी कई, मुशरिकनि जल्दी कई ऐं जीअं हू पंहिंजे ख़्याल में बीठा आहे हुननि जे मथां हमिलो कयाऊं, उन घाट खां अची हिते हज़रत अब्दुल्ला बिन जुबैर पंहिंजे साथियुनि समेत बीठो ऐं वॾो नुक़सानु ॾेई करे जल्दी तां निकिरी हलिया विया। जॾहिं निकिरी हलिया विया त हुननि खे यकीन थियो त मुसलमाननि खे शिकस्त थी आहे, मुसलमाननि खे नुक़सानु पहुतो आहे ऐं घणा उनजा असां क़तलु करे आया आहियूं। जॾहिं मदीने पाक जे मुज़ाफ़ात खां इलाइक़े खां ॿाहिरि निकिता त उते वञी पंहिंजे घोड़नि खे पंहिंजे लश्कर खे रोकियऊं ऐं रोके करे उन जॻह ते सोचणु लॻा छो न हिकिड़ो टियों हमिलो बि कयो ऐं उन में इहो फ़ाइदो थींदो मुसलमाननि जो को वजूद ई न रहंदो। घणा उन्हनि खे असां उन्हनि मां शहीद करे आया आहियूं, ज़ख़्मी करे आया आहियूं, हाणे बाक़ी थोरा बचिया हूंदा इन्हनि खे बि ख़तमु करे ऐं नारो हणी हली मके पाके में पहुचूं त असां उनजो वजूद ई मिटाए आया। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो, जॾहिं उन्हनि इहो इरादो कयो सनुल्की फी क़ुलूबिल लज़ीन कफ़रु रुअब, रब तो फरमाए असां उन्हनि जे दिलनि जे अंदरि, काफ़रनि जे दिलनि जे अंदरि मुसलमाननि जो रोब विधोसीं। ख़ुदा तो फरमाए मां रब करीम उन्हनि जे दिलनि जे अंदरि मुसलमाननि जो रोब विधो। हू उथिया इहो हमिलो कयूं ऐं कमु तमामु करे पोइ हलिया हलूं, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त उन्हनि जे दिलनि जे अंदरि मां रोब विधो मान मुसलमाननि जो। उनजे जिस्म में ॾकणी पैदा थी वई, सोचणु लॻा हेतिरो कमु करे आया आहियूं, मथां हाणे वञूं त वरी को असांजे मथां न ग़ालिब थी पवनि। यानी ख़ुदा ताला फरमाए थो पियो उन्हनि जे दिलनि में रब करीम रोब विधो। कफ़रु रुअब बिमा अशरकू बिल्लाहि मा लम युनज़िल बिही सुल्ताना। उनजो सबबु कहिड़ो हो जो उन्हनि जे दिलनि जे अंदरि अलाह जी मुहबत न हुई, उन्हनि जे दिलनि में बुतनि जी मुहबत हुई, जेके बग़ैर दलील जे बुतनि खे पूॼनि पिया। ग़ैरुल्लाह जी मुहबत उन्हनि जे दिलनि में हुई। ख़ुदा जी मुहबत जेकॾहिं उन्हनि जे दिलनि में हुजे हा त उन्हनि जे जिस्म में ॾकणी पैदा न थिए हा, बुज़दिली पैदा न थिए हा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त टियों हमिलो उन्हनि जो सबबु न करण जो इहो बणियो जो अल्लाह जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे दिलनि जे अंदरि मुसलमाननि जो रोब विधाई, अल्लाह जे रसूल जो उन्हनि जे दिलनि में रोब विधाई। त उन्हनि जे दिलनि जे अंदरि मुहबत ख़ुदा जी न हुई, उन्हनि जे दिलनि जे अंदरि मुहबत बुतनि जी। मान जॾहिं अलाह जी मुहबत दिलि जे अंदरि ईंदी आहे न त दुनिया जो सॼो ख़ौफ़ ऐं आख़िरत जो सॼो ख़ौफ़ कढी वेंदो आहे। यानी अलाह जी मुहबत जेका आहे इंसान खे मज़बूत करे थी, बहादुर करे थी ऐं अलाह जी मुहबत उनखे साबित क़दम रखे थी पई। रब करीम हिकिड़ो सबबु क़ुर पाक में इरशाद फरमायो, फरमाए त मुसलमान ज़ख़्मी हुया, शहीद थी विया, हाणे उनजो बक़िया हिसो जेको बचियो हुयो उहो कमज़ोर थी चुको हो, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त उन्हनि जे दिलनि में असां हिकिड़ो अहिड़ो रोब विधोसीं जंहिंजे करे हुननि मां हिमत ख़तमु थी वई ऐं उनजे सरदारनि खे ऐलान कयो त हलो हलो मके पाक मोटी हलो, हाणे हिन जे मथां हमिलो न कजो, हीउ तव्हांखे हिकिड़ो धक्को हुयो जेको हणी आयो, अलाए कीअं कामयाबु थी आयो, मतां इहा वरी बरकस न कमु थी वञेव। पोइ उन्हनि में का हिमत कोन थी ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त इहो रोब
उनजे दिलि में असां विधोसीं। यानी इहा बि हिकिड़ी अलाह ताला जी मदद आहे जेका अलाह ताला जी ज़ाती बाबरकात पंहिंजे बंदनि सां फरमाई। फरमाई त मअवा हुमुन्नार, इन्हनि जी जाइ जेका सो जहन्नम, बेस मसव ज़ालिमीन, ऐं बुरी जाइ आहे, बुरो टिकाणो आहे ज़ालिमनि जो। ज़ालिमनि जो टिकाणो जेको आहे सो बुरो टिकाणो आहे, ऐं हिन जी जाइ जहन्नम आहे जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे मथां उनजे असाबनि जे मथां हिननि हमिलो कयो आहे। फरमाए त वलक़द सदक़कुमुल्लाहु वअदहू, ऐं अलबते अलाह ताला जी ज़ाती बाबरकात तव्हां सां जेको वाइदो कयो हो न उहो सचो करे ॾेखारी। सदक़कुमुल्लाहु वअदहू, सचो करे ॾेखारी। उहो कहिड़ो अलाह वाइदो कयो? उहो वाइदो अलाह ताला हीउ कयो त जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त तव्हां ई ग़ालिब थींदव। इहो अलाह ताला सां वाइदो कयो, जेकॾहिं तव्हां में ईमान आहे न, कॾहिं बि शिकस्त न खाईंदव, तव्हां ई ग़ालिब थींदव। ऐं 75 सहाबी सगोरा उहद में शहीद थी विया, पोइ बि अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इस्लाम खे ग़लबो अता फरमायो ऐं वधंदो रहियो, पोइ हटियो न, खुटियो न, अलाह ग़लबे जे मथां ग़लबो अता फरमायो। फरमाए त लक़द सदक़कुमुल्लाहु वअदहू इज़ तहुसूनहुम बिइज़्निही, जॾहिं उनजे हुकुम सां तव्हां जंग कयो पिया। हता इज़ा फशिलतुम, तव्हांजो तव्हांजे दिलनि जे अंदरि सुस्ती पैदा थी, बुज़री पैदा थी। व तनाज़अतुम फिल अम्रि, ऐं जहिड़ो कयो तव्हां अमर में। कहिड़े अमर में? उहो जेको हज़रत अब्दुल्लाह बिन जुबैर हुन घाट ते बीठो हुयो, उन में हुन पाण में तनाज़ो कयो। कहिड़ो? खटी विया आहिनि जंग, मुशरिक हलिया विया, काफ़िर हलिया विया, हलो त हेठि लही हलूं। हज़रत अब्दुल्लाह बिन जुबैर फरमाइनि न, अलाह जे रसूल हिते असांखे बीहारे वियो आहे, हिते असांखे हटिणो न आहे। तनाज़अतुम फिल अम्रि, तनाज़ो कयो तव्हां उन अमर में। फअसैतुम मिन बादि मा अराकुम मा तुहिब्बून मिनकुम मन युरीदु दुनिया व मिनकुम मन युरीदुल आख़िरत। अलाह ताला जी ज़ाती बाब पोइ नाफ़रमानी कयो, पोइ उहो जो ॾेखारी तव्हांखे, उहो जो तव्हां पसंदि कयो पिया, तव्हां खां के दुनिया जो इरादो पिया कनि, के इरादो आख़िरत जो पिया कनि। हिन दुनिया जो इरादो मतिलबु छा? त माले गनीमत मेड़नि था पिया, हलो त हली असां बि पंहिंजो हिसो वठूं, सामान छॾे भॼी विया आहिनि, हलो त उनजे मथां कब्ज़ो कयूं, दुनिया जो सामान। ॿिया वरी चवनि पिया न, अलाह जो रसूल हिते बीहारियो वियो आहे, दुनिया वठी छा कंदासीं, असांखे आख़िरत जा तालिब आहियूं, असांखे आख़िरत घुरिजे। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाए सुम्मा सरफ़कुम अनकुम, पोइ फेरियाईं ले यब्तलियकुम, रब फरमाए तव्हांजो आज़माए तव्हांखे। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात तव्हांखे आज़माइश में विझी छॾियो। हिकिड़ा आख़िरत खे तरजीह ॾेई करे उते बीह रहिया, हिन जाइ ते हटिणो न आहे। हिकिड़ा वरी जंग खटिजी वई आहे, हाणे हिते बीहणु असांजो अजायो आहे, लही पिया। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात हाणे हिन हिकिड़ी नाफ़रमानी जे करे रब तव्हांखे हाणे आज़माइश में विझी छॾियो, तव्हांखे इम्तिहान में विझी छॾियो। लक़द अफ़ा अनकुम, पोइ अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इन ग़लती जे करे तव्हांखे रब माफ़ बि करे छॾियो। वल्लाहु ज़ुल फ़ज़ल अला अलल मुमिनीन, ऐं अलाह ताला साहिब फ़ज़ल जो आहे मोमिननि जे मथां। यानी अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इन तनाज़े खे अलाह ताला जुर्म करार न ॾिनई। जेकॾहिं जुर्म करार ॾे हा त अलाह ताला वल्लाहु ज़ुल फ़ज़ल अलल मुमिनीन न चई हा। अलाह ताला इन जॻह ते ॿियो लफ़्ज़ चई हा त अलाह ताला सख़्तु हिसाब वठंदड़ आहे, सख़्तु अज़ाब कंदड़ आहे। पर अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फर्ज़ अलाह ताला मोमिननि जे मथां साहिब फ़ज़ल आहे, त माना अलाह ताला इन्हनि जे तनाज़े खे दरगुज़र करे छॾियईं, माफ़ करे छॾी। त माना चए त असहाबनि जे विच में जेको बि इख़्तिलाफ़ पैदा थींदो उहो पंहिंजो ज़ाती इख़्तिलाफ़ दुनिया जे मामले ते न हूंदो, उहो इख़्तिलाफ़ इनखे उलमा किराम फरमाए त इहो इज्तिहादी इख़्तिलाफ़ हो, पाण में तनाज़ो कंदा हुआ, वरी ठही बि वेंदा हुआ। ऐं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उनजे लाइ फरमायो त रब करीम उनजे इन तनाज़नि खे, इन इख़्तिलाफ़नि खे माफ़ करे छॾी। पर जेकॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान ते क़ाइमु न रहिया, रब ताला हिकिड़ो लफ़्ज़ हिते फरमायो लियब्तलियकुम, अलाह ताला तव्हांखे आज़माइश में इन करे विधो जो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन फरमान जे मथां तव्हां क़ाइमु न रहियो। जीअं अलाह जे मऊ तव्हांखे फरमायो हो त तव्हां हिन जाइ तां हटिणो ई न आहे। हिन असुल ॻाल्हि आहे इस्तक़ामत। इस्तक़ामत जी माना क़ाइमु रहणु, इहा वॾे में वॾी करामत आहे। हज़रत उबैदुल्लाह अहरार रहमतुल्लाह ताला जी बारगाह में हिकिड़ो मौली साहिबु अची रहियो, बुज़ुर्ग वक़्त जो हिकिड़ो बुज़ुर्ग अची हुन वटि रहियो, मौलवी हो, आलिम हो, पढ़ियलु माण्हू हुयो। हफ़्ते ॾींहंनि खां पोइ साईं खां मोकल आया आहिनि। हाणे फरीद कीअं आहे, वरी कीअं वञे थो?
कि मां आयो हुउसि त तव्हांजो मुरीद थियां, पर मां 7 ॾींहं तव्हां वटि रहियो आहियां, मूंखे का करामत नज़र कोन आई आहे, तंहिं करे मां मुरीद नथो थियां साईं। करामत ॾिसां हा त पोइ मां मुरीद थियां। पाण फ़र्क़ु को अमल मदीने वारे साईं जी सुन्नत खां ख़िलाफ़ भला ॾिठई 7 ॾींहंनि में, महबूब जी शरीयत खां, सुन्नत खां, मुस्तबन खां ख़िलाफ़ कमु कयो हुजे, इहो तो ॾिठई भला? साईं मां कोन ॾिठो। पाण खे पोइ करामत में छा आहे? असुल हक़ीक़त इस्तक़ामत जी आहे, जेको रसूलुल्लाह जी शरीयत ते क़ाइमु रहे थो पियो। हली भेटियूं हलाए ॾेखारे, हवा में उॾामी ॾेखारे, ईअं बि थींदो आहे, पर उन में कहिड़ो फ़ाइदो आहे? फ़ाइदो उन में आहे रसूलुल्लाह जी ग़ुलामी में ज़िंदगी गुज़ारणु, महबूब जी शरीयत जे मथां क़ाइमु रहणु। हाणे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकत तव्हां इस्तक़ामत खां हटियव, तंहिं करे अल्लाह ताला तव्हांखे आज़माइश में विधो। इस्तक़ामत ज़रूरी आहे, ऐं हमेशह अल्लाह जी ज़ाते बाबरकात जी बारगाह में दुआ घुरिजे, त दुआ घुरणु घुरिजे त मुंहिंजा मौला असांखे पंहिंजे दीन हक़ जे मथां क़ाइमु रखो, ऐं को अमल असांखां ज़ाया न थिए, असांखे हर अमल करण जी त असांखे तौफ़ीक़ नसीब फरमा। इन जहिड़ी ॿियो को अमल आहे ई कोन। त हिन आयत सबूरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन असहाबे किरामनि जेको उन घाट ते बीह करे पाण में तनाज़ो कयो, ख़ुदा उनखां माफ़ु करे छॾियो। फरमाता वलक़द अफ़ा अनुकुम, ख़ुदा तव्हांखे माफ़ु करे छॾिया जेको पाण में, पर आज़माइश में त रब करीम ज़रूरु तव्हांखे विधो न, छो जो अल्लाह जे महबूब जी तव्हां नाफ़रमानी कई। मानो चए त हीअ दुनिया में जेके बि आज़माइशूं मुसीबतूं आहिनि न, इन जो कारण ई महबूब जी नाफ़रमानी, मदीने वारे साईं जी शरीयत खां पोचे हटणु आहे। पर जेसि ताईं अल्लाह जो बानो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामीअ में ऐं उनजे दीन ते क़ाइमु आहे, तव्हां ॾिसंदो त जूं ज़िंदगियूं केॾियूं मुबारक ज़िंदगियूं आहिनि, उन फ़क़ीरनि जूं, नेकोकारनि जूं, आबिदनि ज़ाहिदनि जूं, केॾो सुकून जी ज़िंदगी गुज़ारनि था पिया। माण्हू उनखे ॾिसी करे रीस कनि था, माण्हू जा हथ चुमनि था पिया, छो जो महबूब जे शरीयत जे मथां क़ाइमु आहे। त असली करामत इहा आहे जेकी इस्तक़ामत शरीयत में चइबो आहे, यानी दीन जे मथां क़ाइमु रहणु, इन जहिड़ो को अमल आहे ई कोन। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।